अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां पढ़ूं पिया सूरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे पहुतासूं आयत नंबर 17 ताईं। हाणे पढ़ंदासूं अॻिते। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमिनहुम मन यस्तमिउ इलैक حتى إذا خرجوا من عندك قالوا للذين أوتوا العلم ماذا قال آنفا أولئك الذين طبع الله على قلوبهم واتبعوا أهواءهم والذين اهتدوا زادهم هدى وآتاهم تقواهم। ये 17 आयतूं 17 ताईं पर फरमाई 16 खां त के आहिनि तव्हां उन्हनि मंझि उहा मेन उन्हनि मज़ा यानी कुरैश मके जा उन्हनि मां मई जेके ॿुधनि था मई यस्त में ओ इलाइक तोखे ॿुधनि था ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इलाइक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला मुखातिब हत्ता इज़ा ख़रजू मिन इंदिक जेसिताईं उहे निकिरनि था एसिताईं जो वटां निकिरनि था तो वठां कालू पोइ पुछनि था माण्हुनि खां चवनि था माण्हुनि खे लिल्लज़ीन ऊतिल इल्म जेके इल्म वारा आहिनि उन्हनि खां पुछनि था माज़ा क़ाल आनिफ़ा ही रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले था चवनि त इहो छा पियो चवे यानी गुस्ताख़ आहिनि हुनजो नालो ईअं इज़त सां नथा वठनि पर पुछनि था त इहो माण्हू जेको शख़्स आहे छा थो चवे उलाइक الذين طبع الله على قلوبهم अलाह ताला उन ते सर्टिफिकेट इहो इशू थो करे त इहे जेके माण्हू आहिनि उन्हनि जे दिलनि ते ठपो हणी छॾियो आहे मोहर हणी छॾी आहे जो सम्झ में ॻाल्हि नथी अचे त छा पियो चवे जो वरी ॿियनि खां पुछनि था त तुंहिंजो छा ख़्यालु आहे काफ़रनि खां पुछनि था यहूदियुनि खां पुछनि था नसारनि खां पुछनि था पंहिंजो ट्रम्प खां पुछनि था बुश खां ब्लेयर खां पुछनि था त भला असीं छा करियूं त इहो हाणे रिज़वी साहिबु ॻाल्हियूं इहे साॻियूं करे पियो कालू लिल्लज़ीन ऊतिल इल्म माज़ा क़ाल आनिफ़ा उलाइक الذين طبع الله على قلوبهم अलाह ताला हुननि जे क़ल्बनि ते ठपो हणी छॾियो आहे मोहर हणी छॾी आहे बंदि करे छॾियो आहे जो सम्झ में न थी अचेनि ॻाल्हि वतबऊ अहवाहुम ऐं पंहिंजे दिलि जे सदुनि ते हलनि था पंहिंजे हवा नफ़्स जे हवा ख़्वाहिश ते हलनि था वल्लज़ीन इहतदौ ऐं जेके हिदायत वारा थिया ज़ादहुम हुदा अलाह ताला हुनजी हिदायत वधाई आहे जंहिंजो जेके ईमान वारा थींदा अलाह ताला हुनजो ईमान वधाईंदो जेको हिदायत वठंदा अख़्तियार कंदा हिदायत ते हलंदा अलाह ताला हुनजी हिदायत पियो वधाईंदो हिदायत ऐं ईमान वधंदो घटंदो रहिजे थो والذين اهتدوا زادهم هدى وآتاهم تقواهم पोइ अलाह ताला उन्हनि खे तक़वा बख़्शे थो परहेज़गारी बख़्शे थो अलाह ताला जो ख़ौफ़ ऐं ख़शियत बख़्शे थो अलाह ताला जो ख़ौफ़ डपु पोइ इन करे बुछड़ा कम नथा कनि बुछड़नि कमनि खां मैसियत खां गुनाहनि खां ॾोहनि खां रुशवतखोरी खां बेइंसाफ़ी खां बचनि था पर जेके पाकिस्तान जो हर को माण्हू बेइंसाफ़ीअ ते लॻो पियो आहे उनखां न को हिदायत ते आहे न को ईमान ते आहे न को उन्हनि जो हिदायत ऐं ईमान वधे थो इन करे जो तक़वा परहेज़गारी अलाह ताला जे ख़ौफ़ ऐं डपु ऐं ख़शियत न आहे हुननि जे दिलि में त पोइ छा जो इंतज़ारु पिया कनि इहे माण्हू जेके आहिनि फलाणा 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 हींअर नाला जेके जंहिंजा हलनि पिया केस हलनि पिया पर वॾी बेहयाई सां वरी बेशर्माई सां पंहिंजे गुनाह ते इसरार ऐं मैसियत ते इसरार ऐं बुछड़ाईअ ते इसरार त असां ॾाढो वॾो सुठा भला कमु कया यसबून अनम युहसिनून सुना فهل ينظرون إلا الساعة أن تأتيهم بغتة
त जीअं छा उन जो इंतज़ारु पिया कनि त सात क़यामत जेका ओचिती अची वञे उन्हनि ते फ़क़त जा अशरातुहा उन क़यामत जा शर्त त अची विया आहिनि कंडीशन्स ज़ाहिर पियूं थियनि तव्हां ॾिसो पिया पंहिंजे अखियुनि सां जेके रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर शरीफ़ में जेके ॿुधायूं आहिनि सभई निशानियूं ज़ाहिर पियूं थियनि पर हुननि खे मञण में नथी अचे ॻाल्हि फ़अन्ना लहुम पोइ किथां ईंदी लहुम उहा तक़वा ऐं परहेज़गारियुनि जे लाइ फ़अन्ना लहुम इज़ा जाअतहुम ज़िक्रुहुम पोइ जॾहिं आयनि क़यामत ऐं नसीहत उन्हनि जी कॾहिं कमु ईंदी इज़ा जाअतहुम ज़िक्रुहुम जो माना आहे त फ़अन्ना लहुम इज़ा जाअतहुम जाअतहुम ज़िक्रुहुम फ़अलम अन्नहु पोइ तूं ॼाण नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इहे मुस्लमानो तव्हां सभई ॼाणो छा ॼाणो फ़अलम अन्नहु ला इलाहा इल्लल्लाह त अलाह ताला खां सवाइ को माबूद कोन्हे हाणे हिकिड़ो बुज़ुर्ग हुया पाकिस्तान जो सनलो थकल अहिड़ो नालो अलाए छा हुउसि उहो पियो चए त कलमो त क़ुर में आहे कोन को पोइ जीअं वणियो तीअं असीं कलमो ठाहियूं पोइ हुन में जेकी एडिशन कयूं जेकी कमु वधारो कयूं जेको घटायूं त मुंहिंजी मर्ज़ी आहे मतिलबु ख़ुलासो हुनजो ख़्याल जो इहो हुयो पर हीअ सूरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरत में अलाह ताला पंहिंजे कलमे जो पहिरियों हिसो ॾिनो आहे ऐं सूरत फ़तह में ॿियो हिसो ला इलाहा इल्लल्लाह हिते आहे ॿ दफ़ा ऐं सूरत फ़तह में मोहम्मद रसूलुल्लाह आहे हिन करे कलमो इहो आहे हिन में वाधारो न कबो हिन में न को अबू बकर जो नालो विझिबो न को उस्मान जो नालो विझिबो न को उमर जो नालो विझिबो न को अली जो नालो विझिबो न को कंहिं ॿिए जो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हिन खां वधीक कलमो न आहे ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीरुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीरुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम ख़लीलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इस्माईल ज़बीहुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हिन खां वधीक को कलमो कोन्हे को असां पाण ते कलमो कोन विझराईंदासीं फ़अलम ला इलाहा इल्लल्लाह वस्तग़फिर लिज़ंबिक पंहिंजी जेका ॻोथरी जेका भरियल या वैसल जेको छॿो जेको भरियो अथई मतिलबु उन जे लाइ बख़्शिश घुर इहो जेको छॿो आहे जेको गुनाहनि सां भरिबो या सवाबनि सां भरिबो छा सां भरींदे मतिलबु त इहो पंहिंजे अलाह ताला खां मग़फ़िरत घुर बख़्शिश घुर तुंहिंजे लाइ तुंहिंजे उम्मत जे लाइ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला फरमाए थो हिन में ऐं सूरत फ़तह में त असां तोखे बख़्श कया हिते आहे त घुर बख़्शिश सूरत फ़तह में आहे त असां तोखे ॾिनीसूं बख़्शिश واستغفر لذنبك وللمؤمنين والمؤمنات ऐं मोमिननि जे लाइ बख़्शिश घुर ऐं मोमिनानियुनि जे लाइ बि बख़्शिश घुर ऐं असां उहो बख़्शिश ॾिनीसूं हिन में चए थो त घुर ऐं सूरत फ़तह में ईंदड़ सूरत जेका आहे हिन खां पोइ जेका अचे थी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरत खां पोइ हुन में अलाह ताला इन्ना फ़तहना लक फ़तहन मुबीना लियग़फ़िर लक अल्लाह मा तक़द्दम मिन ज़ंबिक मा तअख़र त ज़ंबक बख़्श कयोसीं ऐं हिते त चए थो घुर हुननि जे लाइ बख़्शिश ويقول الذين فاعلم أنه لا إله إلا الله واستغفر لذنبك وللمؤمنين والمؤمنات والله يعلم متقلبكم ومثواكم अलाह ताला ॼाणे थो त तव्हां किथे था घुमो फिरो किथे था वञो कहिड़नि माण्हुनि सां मिलो था कहिड़ी सुबत अख़्तियार कयो था छा ख़रीद कयो था छा फ़रोख़्त करियो था मुतक़ल्लबकुम तव्हांजो घुमणु फिरणु यानी कहिड़नि शहरनि में कहिड़नि बाज़ारनि में कहिड़ियुनि बुछड़ाइनि जे कहिड़ियुनि सुठाइनि जे कहिड़ियुनि चङाइनि जे कहिड़े ज़ारतुनि वारे कहिड़ी भलाइनि वारी जॻहियुनि ते कहिड़ी बुछड़ाइनि वारनि जॻह ते तव्हां अचो वञो था अलाह ताला खे सभु ख़बर आहे मसवाकुम किथे रहो था तव्हांजी रहण जी जाइ बुछड़ी आहे सुठी आहे भली आहे किथे वक़्तु गुज़ारियो था मस्जिदुनि में गुज़ारियो था की बुछड़ाई जे अॾनि मंझि गुज़ारियो था की पबनि में गुज़ारियो था की जिते सभु तव्हांखे ख़बर अलाह ताला खे
والله يعلم متقلبكم ومثواكم ويقول الذين آمنوا لولا نزلت سورة हाणे ॿियो मज़मून थो शुरू थिए त अलाह मोमिन जेके आहिनि से चवंदा त का सूरत लहे असां ते यानी असां ते हुकुम थिए ऐं हुकुम थिए कहिड़ो हुकुम थिए पंहिंजो जहाद जो हुकुम थिए जो असां सख़्तु सूर सठा आहिनि मखे में त इन जो हुकुम थिए हाणे हिन सूरत में अलाह ताला इजाज़त ॾिनी आहे जंग जी ऐं पंहिंजी सूरत हज में इज़्न ॾिनो आहे त इहो ॿई ॻाल्हियूं सूरत हज जो अज़न उज़न ॾिनोसीं ऐं हिते इहा सूरत इहा लथी आहे हीअ हिन सूरत जो नालो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरत जो नालो क़िताल आहे सूरत क़िताल जंग जी सूरत आहे يقول الذين آمنوا لولا نزلت سورة चाला नथी लाहे का लाथी वञे लाथी वई का सूरत فإذا أنزلت سورة पोइ जॾहिं लथे थी यानी हीअ सूरत क़िताल लहे थी या सूरत फतह लहे थी या सूरत बकर जंहिंमें हुकुम अचे थो पंहिंजे जहाद जो फ़ैज़ा उनज़िलत सूरतुन मुहकमतुन हिनखे चवंदा पंहिंजो सूरत सैफ़ यानी सोड़ जी जंग सोड़ जी सूरत या सोड़ जी आयत पर सोड़ जो लफ़्ज़ क़ुर शरीफ़ में न आहे पंहिंजो क़िताल जो लफ़्ज़ आहे फ़ैज़ा उनज़िलत सूरतुन मुहकमतुन पधरी चङी हुकुम वारी जेका सही सिधी त जंग करियो पंहिंजे दफ़ा जे लाइ ज़ुकिर फ़ीहा القتال जंहिंमें ज़िक्र कयो थो वञे क़िताल जो जंहिंजी ॻाल्हि आहे क़िताल जी जंग जी رأيت الذين في قلوبهم مرض ينظرون إليك نظر المغشي عليه من الموت उन वक़्तु तूं ॾिसींदो त जंहिंजे क़ल्बनि में जंहिंजे दिलनि में मर्ज़ आहे यानी निफ़ाक़ आहे जंग खां डिॼनि था शहादत खां डिॼनि था मरण खां डिॼनि था काफ़र सां विढ़ण सां डिॼनि था उनजे ॾिसंदे त जहिड़ो ॼण मग़शी ग़शी ॼण छांइजी थी वञे उन्हनि खे मौत जी ग़शी जेका सकरात जे वक़्तु थींदी आहे अहिड़ो हाल थी थो वञे जे जंग जो ॿुधनि था فالذين في قلوبهم مرض ينظرون إليك نظر المغشي عليه من الموت فأولى لهم पोइ तबाही आहे बर्बादी आहे उन्हनि जे लाइ जेको हुकुम थो ॾिनो वञे त उन ते अमल नथा कनि या उन खां डिॼनि था तातुन वक़ौलुन मारूफ़ इस्लाम में दाख़िल थियण जो सबूत कहिड़ो आहे तातुन मारूफ़ कौलुन मारूफ़ तात जेका आहे यानी ओबीडियंस अलाह हुकुम कयो आहे त हुकुम मञिणो आहे उन ते हलणो आहे अलाह जो हुकुम ते न हलिबो त पोइ ओबीडियंस न आहे त पोइ ईमान न आहे त पोइ ख़लास ॻाल्हि आहे तातुन वक़ौलुन मारूफ़ ऐं कौल बि उहो जेको सुठो जेको भलो जेको चङाईअ वारो बुछड़ो कौल बेहयाई वारो कौल जंहिंमें शर्मिंदगी थिए पर हाणे हींअर जेके हाकिमान असांजा अहिड़ो लफ़्ज़ कढनि था वात मञा जो पोइ वरी इज़वी साह खे ॻाल्हाइणो पए थो हाणे वरी वियो हलियो हाणे केरु ॻाल्हाईंदो ॿियो तातुन वक़ौलुन मारूफ़ कौल मारूफ़ जे जेको सुठो सुहिणो भलो जेको क़ाबिल हुजे पंहिंजे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान जे मुताबिक़ हुजे उन लफ़्ज़ में ॻाल्हि कजे असहाबनि जी शान जी ॻाल्हि कजे उनजे शान जे वटां उन्हनि खे वेठो चोर ऐं उनखे वेठो फलाणो फलाणो ॿुधाए ॻाल्हि कबी दिला हुआ की अहिड़ा हुआ नसाब हुआ कहिड़ा हुआ तातुन वक़ौलुन मारूफ़ुन फ़इज़ा अज़मल अम्र पोइ जॾहिं अम्र जो अज़्म पको पुख़्तो थी वञे यानी जॾहिं जंग करणी आहे त छा कजे फलौ सदक़ुल्लाह लकान ख़ैरुल लहुम पोइ जेकॾहिं उन सचा थियनि उन ॻाल्हि में त या तव्हां उन्हनि लाइ चङाई हुई उन में ख़ैर हो हुन में भलाई उन्हनि जे लाइ जेकॾहिं उन ते सचा थियनि फलौ सदक़ुल्लाह लकान ख़ैरुल लहुम त पोइ उन्हनि जे लाइ भलाई फहल असैतुम इन तवल्लैतुम पोइ छा तव्हां वेझायो जो तव्हां हाकिम थियो
أن تفسدوا في الأرض وتقطعوا أرحامكم तो जॾहिं तव्हांखे विलायत मिले जंहिंखां हाकिम थियो उन वक़्तु वरी पंहिंजो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ु ॻाल्हियूं वेठा ॿुधो ऐं पंहिंजो दीन जे ख़िलाफ़ु ॻाल्हियूं वेठा ॿुधो ऐं पंहिंजे फ़साद धरती ते कयो ऐं सिलाए रहमी माइटी मिटी जा रस्ता छिनो इहो त मतिलबु त इहा का ॻाल्हि भली त कान आहे إن توليتم فهل عسيتم إن توليتم أن تفسدوا في الأرض وتقطعوا أرحامكم أولئك الذين لعنهم الله فأصمهم وأعمى أبصارهم पोइ अहिड़ा माण्हू जिन खे हाकूमत मिले ऐं उनजे बावजूदु हू इस्लाम जे ख़िलाफ़ु ॻाल्हियूं ॿुधनि ऐं चवनि ऐं वेठा सहनि ऐं बर्दाश्त कनि ऐं पोइ इहो कनि त पोइ अलाह ताला जी उन ते लानत आहे लानहुमुल्लाह अलाह ताला हुन ते लानत थो करे फ़ासम्महुम पोइ खेनि ॿोड़ो कयो अलाह ताला हुनखे वअमा अबसारहुम पोइ अखियुनि खे हुननि जे अलाह ताला अंधो कयो अंधा आहिनि उहे ॿोड़ा आहिनि अलाह ताला हुननि खे लानत कई आहे जेके रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी जूं ॻाल्हियूं ॿुधनि ऐं सहनि ऐं बर्दाश्त कनि ऐं पंहिंजे ज़माने जे हालात जे मुताबिक़ चवंदा आहिनि असांखे क़दम न खणणु घुरिजे असांखे कुझु न करणु घुरिजे मैक्रोनी खे असां कुझु न चऊं ट्रम्प खे असां कुझु न चऊं बुश खे ब्लेयर खे असीं कुझु न चऊं जेके बेहयाई जूं ॻाल्हियूं चवनि उनखे चवण जी इजाज़त असीं ॾेई छॾियूं उनखे कन मरोड़ न करियूं असीं أولئك الذين لعنهم الله فأصمهم وأعمى أبصارهم أفلا يتدبرون القرآن छा उहे तदब्बुर नथा कनि सोच वीचार नथा कनि सम्झनि नथा क़ुर खे क़ुर जे मुतलिक़ सोचीनि वीचारनि नथा अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा छा उन्हनि दिलनि ते ताला चढ़िया पिया आहिनि कुफ़र लॻा पिया आहिनि कुर्फ़ लॻा पिया आहिनि कड़ा लॻा पिया आहिनि अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा असांजे हाकिमनि जे दिलनि ते कड़ा आहिनि कुर्फ़ आहिनि चाबियूं हुननि जूं वरी वाइट हाउस वारनि वटि आहिनि ब्रिटिश वारनि वटि मैक्रोनी वटि आहिनि पंहिंजूं ॿियनि काफ़रनि वटि आहिनि إن الذين ارتدوا على أدبارهم من بعد ما تبين لهم الهدى الشيطان سول لهم उहे जेके इन الذين ارتدوا जेके फिरी विया अला अदबारिहिम पंहिंजे पुठियुनि ते दुबर ते फिरी विया जेके मिन बादि मा तबय्यन लहुम जॾहिं बयन थी वई ज़ाहिर थी वई पधरी थी वई ईमान उन्हनि जे लाइ जंग जी ॻाल्हि हुकुम ऐं रसूल पाक सां जूं ॻाल्हियूं सभु तद मिन बादि मा तबय्यन लहुम उन्हनि जे लाइ लहुमुल हुदा हिदायत जॾहिं पधरी थी वई आहे उनजे बावजूदि जेकॾहिं हू पुठि ॾेई ऐं भॼनि था ऐं अलाह जे ईमान ऐं अलाह जे अज़मत ऐं शान ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान रसूलनि असहाबनि जी शान पंहिंजे इमामनि जो शान पंहिंजे औलाद जो शान रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत जो शान नथा सुञाणनि उनजी परखनि उनजी नथा रखनि हिफ़ाज़त नथा कनि त शैतान सव्वल लहुम शैतान उनखे गुमराह थो करे शैतान उन्हनि जो कमु आसान थो करे उन जे लाइ जहन्नम में वञण जो शैतान सव्वल लहुम व अमला लहुम उन्हनि खे सदूं थो ॾिए बयां हुजे ट्रम्प खे ख़ुशि कंदुसि त मूंखे बादशाही बख़्शींदो मूंखे पैसा ॾींदो मूंखे फलाणा ॾींदो आर्म्स ॾींदो हथियार ॾींदो नौकिरी मुंहिंजी पकी कंदो मूंखे हिते विहारे वेठो हूंदो मैक्रोनी मुंहिंजी मदद कंदो ट्रम्प मुंहिंजी मदद कंदो जॉनसन मुंहिंजी मदद कंदो तेल मखींदो फअमला लहुम पंहिंजूं सदूं पंहिंजूं गेलियूं कराए ذلك بأنهم قالوا للذين كرهوا ما نزل الله سنطيعكم इहो इन करे आहे जो चयूं त उन्हनि खे जो नापसंदि कयो उनखे जेकी नाज़िल कयो अलाह त चयो वठंदासूं तव्हांजो
जिन थी फी बादिल आमिर किन ॻाल्हियुनि ते तव्हांजूं के ॻाल्हियूं असांखे वणनि थियूं उन्हनि ते असीं हलंदासूं के ॻाल्हियूं वरी असां जूं तव्हांखे मञिणियूं पवंदियूं असांजे नमूने ते तव्हां दीन ठाहींदो त पोइ तव्हांजी ॻाल्हि असीं मञींदासीं वल्लाहु यअलमु इसरारहुम अलाह हुननि जे ॻुझनि ॻाल्हियुनि खे ॼाणे थो कहिड़ियूं रिथियूं वेठा कनि कहिड़ियूं वेठियूं ॻाल्हियूं कनि فكيف إذا توفتهم الملائكة पोइ कहिड़ी हालति थींदी हुननि जी जॾहिं अहिड़नि माण्हुनि खे मौत ॾियण जे लाइ फ़रिश्ता ईंदा हुनजो रूह कब्ज़ करण जे लाइ हुन छा कंदा हुनखे यदरिबून वुजूहहुम बूथ कुटींदा हुननि जा बूथनि ते हुननि खे धकु हणंदा हुनखे वादुबारहुम ऐं पुठियुनि ते हुनजे दुबरनि ते हुनजे पोयां धकु हणंदा आहिनि बूथ ते धकु हणंदा आहिनि पुठियुनि ते धकु हणंदा आहिनि वेहण जी जाइ ते धकु हणंदा आहिनि ذلك بأنهم اتبعوا ما أسخط الله وكرهوا رضوانه इहो इन करे धकु हणंदा आहिनि बूथनि ते ऐं पुठियुनि ते जो जेको अलाह ताला खे कावड़ाए थी जेका ॻाल्हि उहो उन जी इतबाद कयऊं यानी काफ़रनि जी अलाह ताला फरमायो त तख़ुज़ यहूद वन नसारा औलिया उबादहुम बेबाद त हुननि वरी बि दोस्त वञी उन्हनि खे करे वरितो ऐं उन्हनि जी पुठियां हलिया ऐं करे हू रिदवानहू ऐं अलाह ताला जो राज़पो जेको आहे हुननि खे बुछड़ो थो लॻे ख़राबु थो लॻे हिन खां किरायत थी अचे हुननि खे करे हू रिदवान अलाह ताला जो रिज़वान अलाह ताला जो भाइप अलाह ताला जो रज़ा जेका आहे सा हुननि खे ख़राबु थी लॻे पोइ असां सभु अमल हुननि जा ज़ाया करे छॾंदासीं किराए छॾींदासूं أم حسب الذين في قلوبهم مرض أن لن يخرج الله أضغانهم छा सम्झनि था अम हसिब الذين في قلوبهم مرض जंहिंजे क़ल्बनि में दिलनि में मर्ज़ आहे यानी मुनाफ़िक़ जेके आहिनि उहे सम्झनि था छा त अल्लाह युख़रिज अल्लाहु अदग़ानहुम त जेका ज़ग़न जेको खोट जेको लॻल आहे हुननि जे दिलनि में कस जेका काण जेका लॻल आहे सा असीं खोलींदासूं कोन पधरी न कंदासूं एक्सपोज़ न कंदासूं युख़रिज अल्लाहु अदग़ानहुम वलौ नशाउ जेकर असीं चाहियूं लअरैनाकहुम त तोखे असीं उहे हुन ॾेखारियूं पधरा करे त हीअ फलाणा अथई फलाणा अथई फलाणा अथई उहे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾेखारियो हीअ आहिनि उहे हिकिड़े असहाब सगोरे खे ॿुधायूं त फलाणा फलाणा नाला आहिनि इहे काफ़र आहिनि इहे मुनाफ़िक़ आहिनि लअरैनाकहुम फलअरफ़्तहुम त पोइ तूं हुननि खे सुञाणंदे हुनखे सुञाणंदो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उहो असहाब बि सगोरो सुञाणंदो हो पोइ हज़रत अबू बकर हज़रत उमर पुछंदो त फलाणे जे जनाज़ो ऐं पढ़ां फलाणे जो जनाज़ो पढ़ां उन खां पुछंदा असाबी खां فلعرفتهم بسيماهم ولتعرفنهم في لحن القول उनखे तव्हां सुञाणंदो ज़रूरु तूं सुञाणंदे हुननि खे भई हुनजे ॻाल्हाइण जे अंदाज़ मज़ा हुनजे बॉडी लैंग्वेज मज़ा हुनजे ॻाल्हाइण जो गुफ़्ते मज़ा लहनल कौल जेको हुननि जो झीलार ॻाल्हाइण जो तरीक़ो जेको हुनजो हूंदो उन मज़ा ई पधिरो थी वेंदो काफ़र मोमिन जेको आहे सो कहिड़ो आहे ऐं सच में जेको मुनाफ़िक़ आहे सो कहिड़ो आहे वल्लाहु यअलमु अअमालकुम अलाह ताला तव्हांजे सभिनी अमलनि खे ॼाणे थो सूरत तौबा में फरमाईं त अलाह ताला तव्हांजे अमलनि खे ॾिसे थो सयरा अमालकुम तव्हांजा अमाल ॾिसे थो ऐं पंहिंजो मोमिन तव्हांजा अमाल ॾिसनि था त मोमिननि खे अलाह ताला ॾिनी आहे इहा ताक़त ऐं सघ जो मुनाफ़िक़ जी दिलि जी ॻाल्हि सम्झी वेंदा हलिया हुनजे लहनल कौल हुन मज़ा हुनजे बूथ मज़ा हुनजे वजह मज़ा हुनजे चहिरे मां बॉडी लैंग्वेज मज़ा हुनजे ॻाल्हाइण जे अंदाज़ मज़ा कौल सम्झी वेंदा त हीउ मुनाफ़िक़ आहे हीउ मोमिन आहे हीउ सुठो आहे हीउ भलो आहे فلعرفتهم بسيماهم ولتعرفنهم في لحن القول قول जे लहन मज़ा कौल जे झीलार मां कौल जे अंदाज़ मां वल्लाहु यअलमु अअमालकुम अलाह ॼाणे थो तव्हांजे सभिनी अमलनि खे
वलनब्लुवन्नकुम तव्हांखे अलाह ताला परख करे थो, तव्हांखे इम्तिहान वठे तव्हांजो। वलनब्लुवन्नकुम हत्ता नअलमल मुजाहिदीन मिनकुम, हेसि ताईं जो अलाह ताला ॼाणंदो पधिरो कंदो त तव्हां मुंहिंजा मुजाहिद केरु आहिनि, जिहाद करण वारा केरु आहिनि, अलाह ताला सां मुख़लिस इख़लास वारा ख़ुलूस वारा सचा कहिड़ा आहिनि। वमिनकुम वसाबिरीन, ऐं सब्र करण वारा, अलाह ताला जे ॻाल्हि ते इस्तिक़ामत करण वारा, ऐं सब्र सूर सख़्तियूं सहण वारा, जंग में शहादत ऐं ॿियो नेज़ा तलवारुनि जा तकलीफ़ूं सहण वारा ऐं सब्र करण वारा उन ते कहिड़ा आहिनि, उहो अलाह ताला पधिरो कंदो। वनब्लू अख़बारकुम, ऐं ज़ाहिर कंदो करियूं था तव्हां ख़बरूं, ख़बर तव्हांजूं, यानी कहिड़ो आहे, कहिड़ो आहे, पंहिंजो कहिड़ो मोमिन आहे, कहिड़ो काफ़िर आहे, कहिड़ो मुशरिक आहे, कहिड़ो मुनाफ़िक़ आहे, सभु अलाह ताला पधिरो कंदो। इन्नल्लज़ीन कफ़रू वसद्दू अन सबीलिल्लाह, उहे जेके काफ़िर आहिनि ऐं जेके अलाह ताला जो रस्ते खां रोकींदा, शुरू में सूरत में इहो अहिड़ी लफ़्ज़ हुआ, वशाकुर रसूल, ऐं अलाह ताला सां दुश्मनी रखी वेठा, रसूल जा दुश्मन थिया। मिन बअदि मा तबय्यन लहुमुल हुदा, हुन खां पोइ जो हिदायत हुननि ते पधिरी थी, हुनजे बावजूदु रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मन थिया, अलाह ताला जो रस्तो रोकियऊं, मस्जिद हराम ते वञण खां बि रोकियऊं, ऐं अलाह ताला जे दीन खे रोकियऊं। कफ़रू वसद्दू अन सबीलिल्लाह वशाकुर रसूल मिन बअदि मा तबय्यन लहुमुल हुदा लन यदुरुल्लाह शैआ, उहो अलाह ताला खे को नुक़सानु नथा पहुचाए सघनि। इहे काफ़िर, इहे ट्रम्प, इहे बुश, इहे ब्लेयर, इहे फलाणा सभु जेके मैक्रोन, इहे सभु हे मोदी, अलाह ताला खे को नुक़सानु नथा पहुचाए सघनि। लन यदुरुल्लाह शैआ, ज़रो कुझु बि न। वसयुहबितु अअमालहुम, ऐं अलाह ताला सिगोई उन्हनि जा अमल जेके आहिनि से चट कंदो, इन्हनि खे बर्बादु कंदो, इन्हनि पोज़ीशन ते जिन ते आहिनि तन तां लाहींदो, बुछड़ो कंदो, उनखे ख़्वार ऐं ख़राबु कंदो। सॼी दुनिया में ख़्वारी थींदी इन माण्हुनि जी, सभिनी जी जेके हींअर अलाह ताला जे दीन ऐं रसूल ऐं नबी ऐं मुस्लमाननि सां वेर विझो वेठा आहिनि। फसयुहबितु अअमालहुम या अय्युहल्लज़ीना आमनू, हे ईमान वारो, अतीउल्लाह व अतीउर रसूल, इताअत करियो अलाह जी ऐं इताअत करियो रसूल जी। इताअत रसूल जी इताअत खां सवाइ अलाह जी इताअत क़बूल न आहे। के माण्हू आहिनि जेके चवंदा असांखे बसि क़ुर खोड़ आहे, अलाह जी इताअत खोड़ आहे, ऐं रसूल पाक सां खे असीं खंघूं कोन था, असांखे परवाह न आहे छा थो चवे, हदीस खे असीं मञूं कोन था, अलाह ताला जे सुनत रसूल पाक सां जी सुनत खे असीं मञूं नथा, त अहिड़नि माण्हुनि जे लाइ को रस्तो कोन्हे अलाह ताला वटि। अलाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल वला तुबतिलू अअमालकुम, ऐं तव्हां पंहिंजा अमाल बातिल न करियो, यानी अलाह ताला जी इताअत न कंदो, रसूल जी इताअत न कंदो त तव्हांजा अमल बातिल थींदा। रसूल पाक सां जी इताअत न करण सां तव्हां भले कहिड़ा बि मुस्लमान पाण खे सॾायो, अलाह ताला जे दीन ते रुॻो हलो, क़ुर ते हलो ऐं रसूल जे सुनत ते न हलो त तव्हांजा अमाल बातिल थी वेंदा। तुबतिलू अअमालकुम, इन करे जेके मुनकर आहिनि हदीस जा, जेके मुनकर आहिनि क़ुर जी रसूल जे सुनत जा, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अहमियत ॾियणु नथा चाहिनि, उन्हनि जे लाइ ख़तरो आहे, वार्निंग आहे त बातिल थींदा हुनजा सभु अमल। इन्नल्लज़ीन कफ़रू वसद्दू अन सबीलिल्लाह, इहो टियों चोथों दफ़ो आहे, उहे जेके अलाह ताला जो कुफ़्र कनि था ऐं अलाह ताला जे रस्ते खां रोक कनि था, उन्हनि जा छा थींदो, सुम मातू, उहे जॾहिं मरंदा, वहुम कुफ़ारुन, ऐं कुफ़्र जी हालत में ई हूंदा जो मरंदा, फलन यग़फिरुल्लाहु लहुम, पोइ अलाह ताला हुनजी बख़्शिश न कंदो। जेको माण्हू कुफ़्र जे हालत में मरी वियो त पोइ अलाह ताला हुनजी बख़्शिश न कंदो।
फला तहिनू, पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं हीणो न थी, हीणी न बोल ऐं भीणाई न वठि ऐं मुस्लमान मोमिननि खे अलाह ताला हुकुम करे फला तहिनू, ऐं पोइ हीणाई न करियो अख़्तियार वतदू इला सल्म, ऐं पंहिंजो सुलह ॾांहुं न सॼो, यानी काफ़रनि सां सुलह करण जी ज़रूरत न आहे इन माना में त जॾहिं हू ग़ालिब थियण जी कोशिशि कनि त तई हुन सां वरी सुलह करियो, इस्लाम ग़ालिब थींदो, हिन करे सुलह उन शर्त थींदो त इस्लाम जे ख़िलाफ़ु का ॻाल्हि न कंदा, इन में सुलह थींदो। फला तहिनू वतदू इला सल्म वअंतुमुल आलाउन, ऐं तव्हां आला थींदव, तव्हां मथां थींदव, तव्हां ग़ालिब थींदव, तव्हां विक्टोरियस थींदव। ईमान वारा जेकॾहिं हूंदव त अलाह ताला जी मदद कंदव त तव्हां ग़ालिब थींदव, तव्हां विक्टोरियस थींदव, तव्हां फ़तेह हासिलु कंदव। पर जेकॾहिं अलाह ताला जो शान न रखंदव, रसूल जो शान न रखंदव, दीन जो शान न रखो, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान न रखंदव, असहाबनि जो शान न रखंदव, इमामनि जो शान न रखंदव, अलाह रसूल पाक जो औलाद जो शान न रखंदव, त पोइ तव्हां मग़लूब थींदव काफ़रनि जे हथनि मां ऐं वेठा सजदा कंदव भले ट्रम्प खे ऐं बुश खे ऐं ब्लेयर खे ऐं माक्रोनीअ खे वेठा भले सजदो करियो क़यामत ताईं। वल्लाहु माकुम, अलाह ताला तव्हां सां आहे। जेकॾहिं ईमान वारा आहियो त अलाह ताला जे दीन ते आहियो त रसूल जे दीन ते आहियो त अलाह ताला तव्हां सां आहे। वल्लाहु माकुम वलन ततरकुम अमालकुम, ऐं तव्हांजा अमल त तर्क न कंदो, छॾे न ॾींदो, ज़ाया न कंदो। दल अहबत ततरक सभु लफ़्ज़ अलाह ताला हिन सूरत में ई इस्तेमालु कया आहिनि त तव्हांजा ज़ाया न कंदो। ऐं हू जेके काफ़िर आहिनि, जेके मुनाफ़िक़ आहिनि, जेके मुशरिक आहिनि, जेके कुफ़ आहिनि, उन्हनि जा अमाल सभु ज़ाया थींदा। वलन यतरकुम अमालकुम इन्नमल हयातु दुनिया लाइबुन वलहु, बेशक ई दुनिया जी हयाती जेका आहे सा रांदि वांगुरु आहे, क्रिकेट वांगुरु आहे। पंहिंजो फुटबॉल वेठा खेॾो, क्रिकेट वेठा खेॾो, बसि दुनिया इहा जेके अलाह ताला दीन ते न हूंदव त पोइ क्रिकेट वेठा खेॾंदव सॼी ज़िंदगी, भले वेठा छक्का हणो, भले वेठा चौथा हलो, अलाह वटि तव्हांजा न को छक्का क़बूल आहिनि, न को चौथा क़बूल आहिनि, न को फोरर, न को सिक्सर क़बूल आहिनि तव्हांजा, न को विकेटूं क़बूल आहिनि, न को धिकेटूं क़बूल आहिनि, न को हेॾां क़बूल आहे, न को होॾां क़बूल आहे। इन्नमल हयातु दुनिया लाइबुन वलहु, तव्हांजे नज़र में, ऐं हूअं बि मतिलबु दुनिया त ईअं आहे, आख़िरत खटणी आहे, आख़िरत तव्हांखे न खपे दुनिया, भले वेठा छक्का मारियो, चौथा मारियो, सिक्सर मारियो, फोरर मारियो। वइन तुमिनू वतत्तकू युतिकुम उजूरकुम, पर जेकॾहिं तव्हां ईमान वारा हूंदव, ईमान आणींदव ऐं तक़वा परहेज़गारी अख़्तियार कंदव, अलाह जे दीन ते रहंदव, रसूल जे दीन ते हूंदव त अलाह ताला तव्हांखे उजूर ॾींदो। युतिकुम उजूरकुम, तव्हांजा सवाबु ॾींदो, तव्हांखे उजूरो ॾींदो, हुनजो बदिलो ॾींदो जेके अमल सुठा कया अथव। वला यसअलकुम अमवालकुम, ऐं तव्हांजे अमलनि जो तव्हांजे माल तव्हांखां न ख़ुदि नथो घुरे अलाह ताला। यसअलकुमूहा, जेकॾहिं माल तव्हांखे घुरे, जेकॾहिं घुरे अव्हां खां इहे फयुहिफुकुम, पोइ तंग करियो त तबख़लू, त पोइ बुख़ल कंदव, तव्हां बख़ील थींदव, भॼंदव। युख़रिज अदग़ानकुम, जॾहिं घुरे थो तव्हां खां त भई माल अलाह ताला जे रस्ते में कर्ज़ हसना ॾियो, जहाद में माल ख़र्चु करियो, पंहिंजे मोमिननि खे मिस्किननि खे ॾियो, यतीमनि खे ॾियो, त पोइ तव्हांजी जेका ख़यानत आहे, खोट जेको दिलनि में अथव पधिरो थो थिए, बुख़ल जेको आहे इस्तेमालु करण जे करे। हा अंतुम हाउला, जो तव्हां इहे आहियो, यानी तव्हां बख़ील जेकॾहिं आहियो त पोइ ईअं अहिड़ा आहियो, अलाह ताला जे दीन ते ख़र्च करण खां कीबायो था त पोइ तव्हांजो इहो हाल थींदो। तुदउन लितुनफ़िक़ू, जो सॾिजे थो अव्हांखे ख़र्च करियो अलाह ताला जे रस्ते ते, लितुनफ़िक़ू